चूंड मराठी कहाणियूं भाॻो पहिरियों, जंहिंमां कहाणी आहे कि जबलो, जंहिंजा राइटर आहिनि V.S. खांडेकर। दुकान जा ॾाका चढ़ी मूं साम्हूं निहारियो। मुंहिंजी नज़र शीशे जे कबट में रखियल उन जबले ते अटकी पई। पासे वारी पोस्टमास्टर जी बेहूदी ज़ाल साण कान हुई, इहो सुठो ई रहियो, न त हू यकदमि चवे हा, ख़बर पइजी वेई मालूबाई, ख़बर पइजी वेई, चवीं थी ॾींहं कोन्हनि, पर पोइ जबले ॾांहुं छो ॾिसी बीठी। चयसि थी कि अगरि तूं ॾींहंनि सां न आई त ॿारनि जे नंढे जबले खे ध्यानु छो पई ॾीं। पोस्टमास्टर जी ज़ाल जी ज़ुबान ॼण त वॼ आहे। इन जबले ॾांहुं छो पई निहारियां, इहो हू कॾहिं ॿुधे ई न हा। यानी हू हुनजी ॻाल्हि अगरि हू सम्झाइण बि चाहे त उहा हुनजी ॻाल्हि ॿुधे ई न हुआ, पंहिंजो ई दिमाग़ पहिरीं लॻाए छॾे हा। इहो हू कॾहिं ॿुधे ई न हा। उन शीशे जे कबट जा ॿिया मिड़ेई कपिड़ा साफ़ करे ईअं ठाहे रखिया विया हुआ जो बिल्कुलु नवां पे लॻिया, ऐं ही जबलो गुलाब जी टोकरीअ जे विच मां जासूंदी जो गुल हुजे, जंहिं गुल वांगुरु टोकरीअ में सुठी तरह सजाए करे रखियल हो जबलो, बिल्कुलु ईअं लॻी रहियो हो। ॿियनि कपिड़नि जा रंग फिका फिका पे लॻा, पर इन जबले जो रंग किथे कंको त किथे टको, ऐं किथे सॼी पेशानीअ ते लॻल कंको। ब्राह्मण जी ज़ाल सलाईअ जो दुकानु कढियो हो। ब्राह्मण जी ज़ाल हुई जंहिंजो नालो हो सलाई, उनजो दुकानु हो। इहो ॾिसण लाइ इन्हीअ ई अॼु आई हुअसि। चयसि ब्राह्मण जी ज़ाल जेको दुकानु कढियो न, उहो ॾिसण जे लाइ मां अॼु हिन वटि आई हुअमि, पर इहो जबलो ॾिसी करे उहा रुकी वई। मां अञा उन जबले ॾांहुं ॾिसी ई रही हुअसि त दुकान जी मालकिण अंदरि कमरे मां ॿाहिरि आई। मूं ॾांहुं ध्यानु वेंदे ई चयईं, अचो न अंदरि। सिर्फ़ु 2-3 लफ़्ज़, पर ॻाल्हाईंदे संदसि चपनि ते हल्की मिठड़ी मुर्क उथी, यानी उहो मुस्कुराए करे हुनजो वेलकम पई करे, तव्हां अचो मुंहिंजी दुकान ते। छा त इन कारी सांवरी ज़ाल जी मुर्क हुई। उहा जेका माई हुई उहा थोरी कारी सी हुई। हिन कुर्सी वधाई मुंहिंजे अॻियां कई। इन ते वेहंदे वेहंदे मुंहिंजी नज़र तलाउ ते पई। शांति नीरे पाणीअ ते हिकु कमल लुॾी रहियो हो। उनजी नज़र साम्हूं तलाउ हो, हुनजी दुकान जेकी आहे उन ते नज़र पई, जंहिंजे मथां हिकु कमल जो गुल तरी रहियो हो। कल्ह ई दुकानु खोलियो अथव? हुन पुछईंसि, दुकानु कल्ह ई खोलियो अथव? घणियूं ज़ालियूं अची वियूं, यानी ॿिए माण्हू आया? हिकु बि न, तव्हां सां ई ॿुहिणी थींदी, हिन खिलंदे खिलंदे चयो। चयसि अञा त कोई कोन आयो आहे, तव्हां सां ई ॿुहिणी थींदी, यानी पहिरियां ग्राहक तव्हां ई आहियो। भला मर्दनि लाइ त ही स्टेशन थी पियो आहे कल्ह खां। सादे स्टेशन न, जंक्शन। जेको तेको दुकानु अॻियां बीहे थो, बोर्ड पढ़े थो। हिननि मर्दनि खे लॻंदो हूंदो असांजे ॻोठ में झांसी जी लक्ष्मी बाई अवतार वरितो आहे छा? इहे लफ़्ज़ चवंदे ई पंहिंजे ॼिभ खे चक पातमि। यानी जॾहिं हू माई थी करे हिन दुकान ते वेठी हुई त ही चयसि थी कि भई मर्दनि जो छा रायो हिन बाबति। त चयईंसि कि मर्दनि खे त हीअं स्टेशन लॻी आहे, स्टेशन न, जंक्शन थी सम्झ में अचे। जेके मर्द हितां लंघनि था, निहारनि था कि उन्हनि खे लॻे थो कि जीअं झांसी जी राणी असांजे हिन धरतीअ ते जनमु वरितो आहे वापसि। ईअं चई करे अॻियां वधनि था। चक पातमि। शादीअ खां अॻु बम्बईअ में रहंदी हुअसि। मुंहिंजो मज़ाक़ ही औरत सम्झी त जेकर सुठो न। चयसि कि शादी खां पहिरीं बॉम्बे में रहंदी हुअमि, उन वक़्तु यानी उते कमु कंदी हूंदी, तॾहिं चयसि कि हिननि खे त मज़ाक़ थी सम्झे। मां मोती तलाउ ॾांहुं ॾिसणु लॻसि, यानी हिते तलाउ जो जेको तलाउ, उन जो नालो मोती तलाउ। सिज जे किरणनि सां उनजो पाणी कीअं न चमकी रहियो हो। हिन औरत जूं अखियूं बि मूंखे ईअं लॻियूं
चयईं मूंखे ॾाढो डपु पियो लॻे। छा जो डपु, हुन पुछईंसि। इहो ई त मुंहिंजो दुकानु हिते हलंदो या न, ईअं न ही ॻोठु वॾो आहे पर दर्ज़ को धंधो आहे। चवणी नाहे सोनारी दर्जी ऐं ॻोठ जी लेखारीअ जी संगत मतां करियो। हिकु चवणी थी ॿुधायसि, सोनारे दर्जी ऐं ॻोठ जे लेखारीअ जी संगत मतां करियो अब्बा। इहो उपदेश भाइयुनि लाइ आहे ऐं न मायुनि लाइ। चएसि थो इहो उपदेश न जेके भाई आहिनि न उन्हनि जे लाइ आहे, न कि मायुनि जे लाइ आहे। चवनि छा था सोनारनि जो बहिष्कार करियो त पोइ असां ज़ालुनि खे नवां ज़ेवर कीअं गड़े ॾींदो। दर्जीअ जी संगत न करियो त छा करियो। चएसि थो ही चवनि था कि सोनारनि जो संग न करियो। अगरि सोनारनि जो बहिष्कार करे छॾींदा त जेके मायूं आहिनि, ज़ालूं आहिनि, उन्हनि खे नया नया ज़ेवर केरु गड़े ॾींदो। अगरि दर्जीअ जी संगत न कयो त फिर जेके वेंदा किथां, जेके कपिड़ा लटा मायूं पाईंदियूं उन्हनि खे नया कपिड़ा लटा सिबी केरु ॾींदो। झूनियूं अॻड़ियुनि सुॻड़ियुनि जो जुलूस कढो। दर्जी आहे तॾहिं त अहिड़ी वीरान ॻोठ में ज़ालूं प्यारी बम्बई बणाए सघनि थियूं। चओ सच न आहे। चएसि अगरि दर्जी आहे तॾहिं हू ज़ालुनि खे नया नया कपिड़ा सिले करे ॾिए थो, तॾहिं हिते नंढो ॻोठु आहे पर बम्बई जहिड़ी रौनक लॻी पई आहे। हिन खिलंदे खिलंदे चयो, सोनारनि दर्जियुनि जी चङी वकालत कई अथव पर ॻोठ जे लेखारी रहिजी वियो। चएसि थो तव्हां वकीलनि वांगुरु सोनारनि जी ऐं दर्जियुनि जी त चङी वकालत करे छॾियो पर जेको लेखारी आहे उहो त रहिजी वियो। मां खिल रोकी कान सघियसि। मां छो थी खिलां इहो उहो सम्झी कान सघी। खेसि मुंझारे में नथी रखणु चाहियमि, इन करे चयोमांसि लेखारीअ जी संगत न करे कीअं हली सघंदसि। मुंहिंजो नालो ई आहे मालती बाई कुलकर्णी। मेन कैरेक्टर मालती बाई कुलकर्णी, जंहिंजो दुकानु हो मोती तलाव जे अॻियां। हाणे हू खिल रोके कान सघी। असां ॿिन्ही एतिरी त दिलि खोले खिलियो जो ॼणु इन खिल ई असांजा मन मिलाए हिकु करे छॾिया। जॾहिं खिल जो ज़ोरु घटियो तॾहिं पुछियोमांसि तुंहिंजो नालो छा आहे। मुंहिंजो नालो। कंहिं ज़ख़म खे धकु लॻण सां जीअं चहिरे ते रंग बदिलजी वेंदो आहे, ठीकु उन रीति इहे लफ़्ज़ चवंदे हिन जी चहिरे जी मुद्रा बणिजी वई पर तुरंत मुर्क चपनि ते आणींदी चयईं मुंहिंजो नालो आहे समती। अरे हा, तव्हां खां त अञा पुछियो बि कोन अथमि त तव्हांखे छा खपे। पोलको संभाइणो अथव या पोलको सुभाइणो अथव या ब्लाउज़ कीअं ठहियलु ठुकियल ई या कुझु वठिणो अथव। हीअ चएसि थी कि भई हुन हिक ॿिए जो हिननि ॿिन्ही नालो पुछियो त हिक ॿिए जो नालो त मालती बाई कुलकर्णी ॿुधायो। जॾहिं हुन ॿी साम्हूं वारी औरत जो नालो ॿुधायो जेको जबले खे ॾिसी उते कदम जंहिंजा उते ठिरकी विया हुआ, उहो इहो सुवालु ॿुधी करे हिचकी वई। हिन में लिखियलु आहे लाइन में, मराठीअ में कुलकर्णी जी माना आहे ॻोठ जी लेखारी, यानी ये ख़ुदि ई माई कुलकर्णी माना ॻोठ जी लेखारी। ईअं ॾिजे थो त मूं कुझु बि वठिणो कोन हो पर देवता ऐं दुकानदार जो ख़ाली हथुनि दर्शन करणु ठीकु न लॻंदो आहे। छा वठां इन जे वीचार करियां ई करियां। चएसि थी सोचियो थी कि इहे चए थी कि देवता ऐं दुकानदार जे न अगरि वञो न उते त ख़ाली हथु दर्शन करे अचणु वापसि ठीकु न आहे। इहा त नई ॻाल्हि ॿुधी। छा वठां इहो वीचार कयईं पिए त इहो जिंसी क़िस्मत जो
बुड़कंदड़ रंगनि वारो जबलो मुंहिंजी नज़र ते चढ़ियो। इन जी नज़र हुन जबले ते हुई। ख़बर न आहे छो। थी सघे थो वरो धीअ सुभाए सबबु ई हुजे। थी सघे थो वरो अच्छा थी सघे थो जेको विरोधी स्वभाव थींदो आहे न, विरोधी स्वभाव जे करे ई हुजे कि पाण मना कंदा आहियूं कि न इहा शइ न, लेकिन पंहिंजो ध्यानु हुन तरफ़ ई खिचिजी वेंदो आहे। मूं इन जबले तरफ़ ॾिसंदे चयो, मूंखे हू खपे। समती बाई जूं अखियूं कुझु आलियूं थी वियूं आहिनि। ईअं मूंखे महसूसु थियो वीचारी पंहिंजे सिकीलधे पुट जी यादि तौर में इहो जबलो उते कोन रखियो हो न। मां कुझु चवां ई चवां उन खां अॻु हिन चयो, इहो विकिरणो कोन्हे। ईअं अखियुनि अॻियां सदाईं हुजे इन लाइ उते रखियो अथमि। चयसि जबलो विकिरणो कोन्हे पर अखियुनि जे अॻियां रखियो आहे यादि जे लाइ। समती ऐं मां काफ़ी गलाल मायल थी वियासीं। असां ॿिन्ही जो मन थोरो उचाड़ थी वियो। केतिरी न मर्जात वारी ऐं सीलवान हुई। केरु ॼाणे थो बदनसीबी गुणवान माण्हुनि जे पुठियां हथ धोई पवंदी आहे। वेचारीअ खे मुड़ुसु छॾे ॾिनो हुअसि। ॿार थियण जो त अञा मौक़ो ई कोन मिलियो हुअसि। भाॼाई जे ॾंबनि खां तंग अची नेठि सिलाईअ जो कमु सिखी यानी सिलाई करण जो कमु सिखी। इन जी समूरी सुध पवण ते इन जबले बाबति पाण मूंखे अजब लॻो। खेसि ॿार थियो ई कोन हो। ॿई जे ॿार जो जबलो यादि तौरु कोई छो रखंदो। चयसि थो कि अगरि भई खेसि ॿार त थियो ई कोन हो, ॿिए जे ॿार जो को जबलो यादि तौरु छो रखंदो। सियारे जे ॾींहं में हिकु बिखारण संदसि दुकान जे दर वटि आई। हूअ आज़ी न्याज़ी कंदी कुझु घुरण लॻी। समतीअ हिकु सुठो जबलो खेसि ॾिनो, पर इहो बुड़कंदड़ जबलो उन शीशे जे कबट में जीअं जो तीअं ई रहियो। उनखे शीशे जे कबट वारो जबलो कोन ॾिनईंसि, पर उनखे मांगण ते हुन ॿियो को जबलो उनखे कढी ॾिनईंसि। पंहिंजे बारे में पाण मुरादो कॾहिं कॾहिं ॻाल्हाईंदी हुई, पर उन जबले जो नालो कॾहिं क़िस्म खणंदी हुई, कॾहिं जबले जो नालो कॾहिं कसम खणंदी बि कोन हुई। यानी ॻाल्हाईंदी त हुई हुन सां, पर हुन जबले जो नालो कोन खणंदी हुई। उनजे जबले जे लाइ कॾहिं का वरताईंदी कोन हुई का बि ॻाल्हि। इन करे इहो राज़ ॼाणण लाइ मूंखे ॾाढी उण थी बीठी। उनजे मन में आंध मांध थी वई कि आख़िर हिन जबले जो राज़ छा आहे। मतां वरी पासे वारी पोस्ट मास्टर जी ज़ाल इहा ख़बर ॿुधाई त हूअ हर महीने कंहिं औरत जे नाले 5 रुपया मनी ऑर्डर मोकिलींदी आहे। पोइ छा तो पुछियो, हर महीने हूअ पैसा कंहिंखे थी मोकिले। इन औरत वटि संदसि को ॿार त कोन्हे। इन ॿार जे बारे में संदसि घोट खे को शक पियो हूंदो। इन करे त घोटसि छॾे त कोन ॾिनसि। धार ई ॻोठ जी राज़ फाश न थिए। भई जेको पराए ॻोठ में आई आहे त राज़ फाश न थिए, इन लाइ ॿार रखियो ई हूंदा ई ॿिए किथे। ऐं संदसि यादि तौरु ई जबलो। पोस्ट मास्टर जी ज़ाल पंहिंजो दिमाग़ु दौड़ाइणु शुरू कयो कि भई हूअ हर महीने 5 रुपया कंहिंखे अणॼाण माण्हूअ खे कंहिं औरत खे मोकिले थी। ईअं त कोन्हे कि भई हुनखे ॿार हुजनिसि, को ॿार हुजेसि, बदनामी जे डप खां ई पंहिंजो ॿार किथे छॾे आई हुजे। भई मुड़ुस खे उहा ॻाल्हि न सम्झ में हुजेसि, तॾहिं हिनजे मुड़ुस हिनखे छॾे ॾिनो हुजे। पोस्ट मास्टर जी ज़ाल जे दिमाग़ में एतिरियूं घणेई ॻाल्हियूं घुमण लॻियूं। जेके मन में थो सोचे उहो जिन
नथो सोचे। चए थो की जेको माण्हू सोचे थो न उहो ज़रूरी कोन्हे जेके पाण मन में था सोचूं उहो माण्हू नथो सोचे सघे। समती पंहिंजी साहेड़ी आहे, उन समती खे पंहिंजी साहेड़ी मञई। हिन जे बारे में ईअं मुंहिंजे मन में शक उथणु ठीकु न आहे। चयसि हीअ त मुंहिंजी साहेड़ी आहे, मुंहिंजे मन में उन जे बारे में मुंहिंजे मन में शक हुजे, इहा ॻाल्हि त ठीकु कोन्हे। इहा पंहिंजे मन खे ई थी सम्झाए की भई मन तूं इहो छो कोन थो सम्झी की उहा तुंहिंजी साहेड़ी आहे, उन जे लाइ पंहिंजे मन में को शक गिला न पैदा कर। पर रखे रखे मूंखां उन जबले जी यादि ईंदी हुई ऐं लॻंदो हो, छा लॻंदो हो, इहो ॿुधाइणु हरू ज़रूरी थोरे ई आहे। गाह कोई ॼाणे वाणे पोखंदो आहे छा? चयसि की गाह कोई ॼाणे वाणे थोरी न पोखंदो आहे। तीअं ई मन जा वीचार थींदा आहिनि जिन खे पाण उत्पन्न करणु कोन चाहींदा आहियूं, लेकिन मन में घणनि ई तरहनि जा वीचार पंहिंजो पाण ई रखे रखे ईंदा आहिनि। तीअं ई उनजी तुलना करे थी, गाह कोई ॼाणे वाणे कोन पोखंदो आहे, गाह पंहिंजो पाण ई उगी ईंदो आहे। इहो त पंहिंजो पाण उसरंदो आहे ऐं उसरियल गाह अंदरि नांग लिकी वेंदो आहे। इन बि पंहिंजे मन जी तुलना करे छॾी नांग हिननि सां। समतीअ सां वधीक राज़ जूं ॻाल्हियूं करणु ठीकु न आहे। इहो सोचे मां 7-8 ॾींहं हिन वटि वियसि ई कान, पर हिकु ॾींहुं संदसि संदेशो आयो त कीअं चवांसि, हा मां दुकान ते वियसि त छा ॾिसां समती अखियुनि मां लुड़ियल लुड़क उगी रही आहे। यानी उहा कुलकर्णी वई हुई समतीअ जे दुकान ते। वियसि त मां छा ॾिसां, समती अखियुनि मां लुड़ियल लुड़क उगी रही हुई। संदसि साम्हूं इहो जबलो ऐं उन ते हिकु ख़त पियो हो। मुंहिंजी दिलि में हिकु सौंठ उभरी। मूंखे लॻो शायदि हिन औरत वटि जेको ॿारु रखियो हुअईं उहो गुज़ारे वियो अथसि। दुख ऐं अदब विचां मुंहिंजी दिलि भरिजी आई। उहा कोई दुखांत नाटक ॾिसी रही हुजां। चए थी की जॾहिं हुनखे मूंखे समती बाई मूंखे घुराई पंहिंजी दुकान ते, मां पहिरीं त वियमि कोन की वञा थी त सवाल जवाब मन में घणेई था उथनि, त इन करे मां हुनजी दुकान ते वञणु छॾे ॾिनो। आख़िर हुन मूंखे हिकिड़ी संदेशो मोकिलियो। जॾहिं मां हुनजी दुकान ते वियमि त उहा पंहिंजे अखियुनि मां जेके हुनजा आंसू ॻड़ी रहियो आहे हुनखे पोचे रही हुई। साम्हूं जबलो ऐं जबले में अंदरि ख़त पियो त हिन कुलकर्णी सोचियईं की शायदि जंहिं वटि ॿारु रखियलु हूंदसि उहो ॿारु गुज़ारे वियो हूंदसि, इन चकर में उहा रोईंदी हूंदी। ऐं इहो सोचियईं त उहो ई सोचे पई हिकु जीअं दुखांत नाटक हले पियो, हुनखे ॿुधी करे ॾिसी करे हुनजी अखियुनि मां बि लुड़क ॻरणु लॻा। अखियूं उघंदे समतीअ चयो, मालू भेण हाणे त तव्हां ॾिसण खां बि महांगा थी विया आहियो। उहा आहे मालू भेण, जंहिंजो दुकानु आहे उहा आहे समती, जंहिंजो पूरो नालो हो कुलकर्णी। मां कहिड़ो जवाबु ॾियां, रोई रोई संदसि अखियूं ॻाढ़ियूं थी वियूं हुयूं। मां हिन ॾांहुं निहारे ई नथी सघां। हिन जबले ते पियल ख़त मुंहिंजे हथ में ॾिनो। मां उहो मन ई मन में पढ़णु लॻसि। इहो ख़त संदसि भाउ जो हो। लिखियो हुअईं, पंहिंजे घर साम्हूं कुरमुरा विकिणंदड़ काशी 4 ॾींहं अॻु गुज़ारे वियो आहे। ईअं उमिरि बि बाक़ी थी चुकी हुअसि। इन ख़बर खे छॾे उन ख़त में अहिड़ो कुझु बि न हो जंहिं ते जेकर कंहिंखे रुअणु अचे। मूं इहो ख़त वापसि समतीअ जे हथ में ॾिनो ऐं इहो जबलो हथ में खणी ॾिसणु लॻसि। समतीअ जे चहिरे मां मूंखे ईअं लॻो त उहा कुझु ॿुधाइण वारी आहे। ॻोड़ा आंचल सां उघंदी चयईं, मालूअ भेण दुनिया में सचो प्रेम किथे आहे छा? दुनिया में ईश्वर किथे आहे छा? प्रेम आहे, सभु कुझु आहे, पर मंदर जे पथर ते गुलनि जी वर्खा था करियूं ऐं वारनि में बाग़ जे गुलनि जा पथर था विझूं। चए थी की मंदरु वञूं था त जेके छा थी चए, पर मंदर जे पथर ते गुलनि जी वर्खा, जेको मंदर में परमात्मा जी मूर्ति आहे जेका पथर सां निर्मित थींदी आहे, उन्हनि जे मथां असां गुलनि जी वर्खा था करियूं ऐं वारनि में बाग़ जे गुलनि जा पथर था विझूं। ऐं
पंहिंजे मथे में जेके पाण माण्हू हणंदा आहिनि गुल पंहिंजी चोटीअ में, त चएसि थी बाग़ जे गुलनि जा पथर था विझूं। उन जी तुलना उन सां कई अथई। केतिरो न अजीब जुमिलो आहे। इन जो जवाबु कहिड़ो ॾिजे? मूं सहज स्वाभाविक साम्हूं तलाउ ॾांहुं निहारियो। हिकु छोकिरो बार बार टुॿी ॾेई मथे पियो अचे ऐं वञे। हू शायदि पाणीअ में किरी पियल बर्तन कढण जी कोशिशि करे रहियो हो। समती बि मन में कंहिं चोर खीसे जी ॻाल्हि मूंखे हिते ब्रेक मालू भेण मूं ते कावड़ न कजो। अॼु ताईं कंहिंजी बि अॻियां दिलि खोले का बि ॻाल्हि न रखी अथमि, पर काशीअ जे लुॾण खां पोइ मुंहिंजे अंदर में छा थो थिए इहो छा ॿुधायां। खीरु उभामजे न, इन करे मथां थोरो पाणी विझिबो आहे। हीअ चएसि थी खीरु उभामजे न, इन करे हुन जे मथां थोरो पाणी विझिबो आहे न। ईअं अॼु ताईं दिलि खे जलींदी आयसि, पर अॼु दिलि जले ई नथी। काशी वई। काशीअ सां लॻंदी हूंदसि ॾाढी, हुनखे हर का ॻाल्हि पंहिंजी ॿुधाईंदी हूंदी। घर साम्हूं रहंदड़ हिकु कुरमुरनि वारी माई काण समती हीअं ज़ारू छो रोई रही हुई। उनखे ख़बर न पियो अचे कि हुनजे करे एतिरो ज़ार छो रोई रही हुई। इहो मुंहिंजी सम्झ में ई न पियो अचे। पर बरसाति ऐं आंसू रोकणु चाहींदे बि रोके नथो सघिजे। चएसि बरसाति ऐं आंसू खे जीअं रोके नथो सघिजे न, तीअं इहा ई ॻाल्हि आहे। मालूअ भेण, मां अञा नंढी हुअसि ऐं अम्मा गुज़ारे वई। मरण वक़्तु अम्मा मूंखे काशीअ वटि ई छॾे वई हुई। ईअं ई खणी सम्झो। ईअं ॾिसिजे त असांजी ज़ात जी न पात जी हुई, पर तेल मखण सनानु कराइणु घाघरो पहिराइणु बीमारी में पंहिंजे हथनि सां खाराइणु नंढे हूंदे मूं लाइ सभु कुझु कयई। मुंहिंजी बारात निकिती तॾहिं काशीअ जी अखियुनि में ॼणु मींहुं थिए वसियो। मूं काशीअ खे नमस्कार कयो। हिननि जे दुशाले सां मुंहिंजी पोतीअ जो छेड़ो ॿधल हुयो। मां खेसि पेरनि में पवण लाइ थोरो झुकियसि ऐं खेसि ददिको रसियो। अखियूं फाड़े नफ़रत विचां चवणु लॻा, सुभाणे कंहिं बंगीअ खे बि त पेरे न पवंदीअ। यानी जॾहिं हूअ अगरि हुनखे पेरे पवण पई त हुनजो मुड़ुसु हुन ते ॾाढो नाराज़ थियो। पेरे पवंदीअ न। साहेड़ी घर पेर पाइण ते अॻु ई उहो पहिरियों घाव रसियो। यानी चएसि कि पहिरीं चोट मूंखे इहो लॻी जॾहिं हुन मूंखे इहे लफ़्ज़ चया। अॻिते हली घावनि ते घाव रसण लॻा। पालण लाइ आंदल कुतनि ॿिलियुनि जे ॿचनि खे बि प्यारु करण लाइ माण्हू केतिरा न जतन था कनि। चएसि कुतनि ॿिलियुनि जे ॿचनि खे माण्हू पालनि था त बि उन्हनि जे मथां एतिरो जतन कनि था, उन्हनि खे प्यारु ॾियनि था। पर माण्हूअ जी स्थिति त माॻई ख़राबु आहे। पर शादी कराई आंदल छोकिरी ॼण कंहिं कासाईअ कुहण लाइ ॿकिरो आंदो हुजे। चएसि कि कुता ॿिली जेके पालनि था उन्हनि सां प्यारु कनि था, लेकिन जेका शादी करे पाण छोकिरी वठी था अचूं उन्हनि सां ईअं व्यवहार था कनि जीअं कासाई कंहिं ॿकिरो आंदो हुजो हुनखे कटण जे लाइ। हिकिड़ो हाणे घर में कोयलनि आणण जी ज़रूरत ई कान हुई। चएसि हाणे त घर में कोयले आणण जी ज़रूरत कोन्हे। इहे चई कारण ते टीका टिप्पणी कंदो हो। यानी उन जे रंग रूप ते टीका टिप्पणी कंदो हो। ॿियो कंकु जी कुटी। ॿियो कंकुअ जे टके जी माप जो मज़ाक़ उॾाईंदो हो। कंकुअ जे
टके जी माप जो मज़ाक उॾाईंदो हो। टियों वरी भुल विचां वात मां निकितल लफ़्ज़ पकिड़े विहंदो हो ऐं हिक ॿिनि जा न 17-18 सालनि जे लंघंदड़ नीरज जो शिकार करण लाइ सभिनी जूं तोपज़ाना तयारु हूंदा हुआ। टीका टिप्पणी कंदो हो। ॿियो, कंकुअ जी टके जी माप जो मज़ाक उॾाईंदो हो। टियों वरी भुल विचां वात मां निकितल लफ़्ज़ पकिड़े वेंदो हो। जेके अगरि पाण ग़लती सां के लफ़्ज़ चई छॾियूं था का ग़लति, उन्हनि खे पकिड़े करे वापसि उन्हनि खे रिपीट करे उन्हनि खे परेशान कंदो। ऐं किन ॿिनि जा न पर 17-18 सालनि जे अलहड़नि नींगरनि जो शिकार करण लाइ सभिनी जा तोपखाना तयारु हूंदा हुआ। लथी पथी शिकायत ॾींदी हुअसि पंहिंजे मुड़ुस खे, पर खेसि कन हूंदे ॿुधणु कोन अचे ऐं वात हूंदे ॻाल्हाइणु कोन अचे। इन जुठ खां तंग अची पंहिंजे भाउ खे हिकु ख़त लिखियमि। हो आयो ऐं मूंखे वठी वियो। मां पेके आयसि। काशीअ जे पुट खे किथे नौकरी लॻी हुई, सा उते वेई हुई। खेसि रुॻो इहा ख़बर हुई त भाउ मूंखे वठण लाइ वियो आहे। पेके वञी काशीअ जी गोद में मथो रखे नंढी हूंदे वांगुरु रुअण जी ख़्वाहिश जीअं जो तीअं ई रहिजी वई। चएसि थी मूंखे जंहिं नंढे हूंदे पालियो, मूंखे उन वटि वञी करे वापसि पंहिंजो बचपन हिकु तरह सां यादि करिणो, उन जी गोद में वेही करे पंहिंजा आंसू ॻाड़े करे पंहिंजो जी हल्को करिणो, उनखे पंहिंजूं सॼियूं ॻाल्हियूं ॿुधाए करे। नंढे हूंदे वांगुरु रुअण जी ख़्वाहिश जीअं जो तीअं ई रहिजी वई। पोइ मूंखे ख़बर पई त भाउ मूंखे वठी अचण खां पोइ हिननि खे हिकु तिखो ख़त लिखियो हो। महीनो गुज़रियो, 2 महीना गुज़रिया, पर हिननि वटां न का आङुड़ जेतिरी चिठी आई, न को वठी वञण लाइ को माण्हू आयो। असुलु कुझु बि न। मुंहिंजी दिलि बेख़बर थी वई। पाण मुरादो बेनकी थी करे साहुरे वापसि वञण जो बि सोचियमि। चएसि थी कि मां बेनकी थी करे, मां पंहिंजो पाण ई सोचियो कि बेनकी थी करे अगरि नथा वठण अचनि त मां ई साहुरे वञण लाइ तयारु थी थियां। इहो सोचियो ई, पर पेके घर मां क़दम ॿाहिरि रखां उन खां अॻु ई आख़िरी फ़ैसिलो थी वियो। हिकु ॾींहुं भाउ खे चैन सुटनि वारो ख़त आयो। माउ जो ज़ोर भरण ते ऐं पंहिंजे सुख लाइ मूं ॿी शादी कई आहे, इन करे पंहिंजी भेण खे हिते मोकिलण जी तकलीफ़ न वठिजो। आजीविका लाइ उनजे मुड़ुस जो ख़त आयसि कि भई माउ जंहिं हिन जे करे मां ॿी शादी कयां थो, पंहिंजी भेण खे पाण वटि ई रखिजो, मूं वटि मोकिलण जी ज़रूरत कोन अथव। अॻिते हिकु लफ़्ज़ बि न पढ़ियमि, कॾहिं बि न। इन ख़त जो हिकु हिकु लफ़्ज़ उहो ख़त कलम सां लिखियलु न हो। उहे लफ़्ज़ न हुआ ॻाढ़े लाल कयल खुरपीअ सां मुंहिंजो दिलि ते ॾिनल ॾंभ हुआ। चएसि थी ख़त कोन हो, मुंहिंजे दिलि ते ॾिनल हिकु घाव हो, ॾंभ हो। मालूअ भेण साहुरे रहंदी थी। मालूअ भेण साहुरे रहंदे थी सघे थो का भुल कई हुजेमि, नथी चई सघां। उहा चएसि थी कि उहा पंहिंजी व्यथा ॿुधाएसि थी मालूअ भेण खे। चएसि थी शायदि मूंखां ई साहुरे में रहंदे का भुल थी वई हुजे, पर सॼी भुल मूं अकेली जी हुई छा? मां अकेली का सॼी भुल थोरी न कई, ताड़ी त बि नथनि सां वॼंदी आहे। हिकु झांझ सां कॾहिं आवाज़ु कोन पैदा थींदो आहे। चएसि थो हिकु अगरि पाण झांझ खणूं त हुन सां आवाज़ु पैदा कोन थींदो आहे, पर मिटीअ जो बर्तन ते पियल को बासण किरंदो त मिटीअ जो बर्तन ई टुटंदो आहे न। वरी चएसि थी कि भई बासण त ताड़ी त बि नथनि सां वॼंदी आहे, झांझ बि अगरि हिकु हूंदो त वॼंदो कोन। हिन जे मन में ख़ुदि ई संशय। वरी वापसि चएसि थी पर मिटीअ जे बर्तन ते पितल जो बासण किरंदो
त मिटीअ जो बर्तन ई टुटंदो न। चयसि अगरि मिटीअ जो बर्तन आहे उन ते अगरि पितल जो बासण किरी पए त मिटीअ जे बासण खे नुक़सानु थींदो, पितल जे बासण खे न। माउ जे ज़ोर बण ते आग लॻी, उन ज़ोर बणण खे जलंदड़ बाहि मथां पाणी ओतण त परे रहियो, उल्टो उन में खड़ विझण वारियूं अहिड़ियूं कहिड़ियूं मावरूं। चयसि अहिड़ियूं कहिड़ियूं मावरूं आहिनि। संदसि धीअ मथां अहिड़ी आपदा अचे हा त जेकर इहा ई माता साहिब उन नाठीअ खे खाइण या गिरकाइण जी सोचे। चयसि अगरि संदसि जी धीअ जे मथां अगरि अहिड़ी आपदा अचे हा त छा उन ॻाल्हि खे बर्दाश्त करे पाए, नाठी खे वञी खाइण जी न सोचे हा। चवनि छा था, पंहिंजे सुख लाइ ई ॿी शादी कई अथमि। पहिरीं शादीअ जे सुख जूं 3 दाणियूं करे, चयसि थो कि पंहिंजे सुख लाइ ई ॿी शादी कई अथमि। पहिरीं शादीअ जे सुख जूं 3 दाणियूं करे हाणे ॿी शादी। चयसि पहिरीं शादीअ में त कुझु थियो कोन, हाणे ॿी शादी कई अथई। इन्हनि पढ़ियल ॻढ़ियल मर्दनि जो अकुलु इम्तिहान जे पेपरनि में ई ख़र्च थी वेंदो आहे। चयसि पढ़ियल ॻढ़ियल मर्दनि जो जेको अकुलु हूंदो आहे न, जॾहिं इम्तिहान या पेपर ॾियण वेंदा आहिनि न, उते ई ख़र्च थी वेंदो अथनि। पंहिंजो सुख, चयसि हुनखे केवल पंहिंजो सुख ई ॾिसणु ईंदो आहे। हिननि खे सुख जी घुर्ज हुई ऐं मूंखे सवाल थी उठाए कि हुननि खे त सुख जी घुर्ज हुई ऐं मूंखे, जंहिं लाइ घर खां ॿाहिरि कोई संसार न हुजे, अहिड़ी लड़हंदड़ नींगर लाइ संसार जो सुख इहो जले ख़ाक थींदो त बि हलंदो, पर जंहिं लाइ सॼो संसार खुलियो पियो आहे, अहिड़े 30 वरहनि जी ॼमार में मर्द लाइ हिकु न त ॿी ज़ाल खपे ई। भॻवान ऐं ब्राह्मण जे साम्हूं मुंहिंजो हथु पंहिंजे हथ में वरितो हुअईं, पर भॻवान खे प्रसाद खे छॾे, ब्राह्मण जी ॾखणा खे छॾे ॿियो कुझु ॾिसणु न ईंदो आहे। चयसि परमात्मा जे हिन जे अॻियां हिन ब्राह्मण जे साम्हूं मुंहिंजो हथु पंहिंजे हथ में वरितो हुअईं, पर परमात्मा जो जेको इहो प्रसाद हुअसि हुनखे त हुन ब्रह्मा जी ॾखणा हुई, हुनखे त हुन छॾे ई ॾिनो। हिन खां सवाइ हिनखे ॿियो कुझु ॾिसण में ई न आयो। मालूअ भेण, मुंहिंजी दिलि ईअं बड़की उथी आहे, दिलि में त आयो थिए त कंहिंजो हथु पकिड़े किथे हली वञा। कंहिंजो हथु पकिड़े करे केॾांहुं हली वञा। फलाणे ढींगरे जी ज़ाल कंहिंसां वॼी वेई। माण्हू वरी चवंदा कि फलाणे जी ज़ाल कंहिंसां वॼी वेई, अहिड़ी बदनामूसी त थिए हा हिननि जी। चयसि अगरि मां कंहिंसां भॼी वञा त हिननि जी बदनामूसी थिए, यानी ही बदनाम थियनि हा। पर ॿिए जी ख़ुआरी करण लाइ पंहिंजो नकु कपाइणो त वधीक ख़ुआरी पंहिंजी थी थिए, पंहिंजी ई थींदी आहे। चयसि अगरि ॿिए कंहिंजो नकु कटण जी पाण सोचींदा आहियूं त पहिरीं हुन में बेइज़ती पंहिंजी ई थींदी आहे। ॿेड़ीअ में विहण सां केतिरा उल्टियूं करणु लॻंदा आहिनि। संसार जे समुंड में ॿेड़ीअ में मुंहिंजी बि अहिड़ी हालति आहे। जैसे कि के माण्हू अगरि भई पंहिंजे बोट में या ॿेड़ी में विहंदा आहिनि त उन्हनि खे घबराहट थींदी आहे, उल्टियूं कंदा आहिनि, त अहिड़े ई हिन संसार रूपी समुंड में मुंहिंजी हालति बि अहिड़ी थी वई आहे। संसार जे समुंड जी तशबीह उहे ई कान ॾेई। चयसि कि संसार खे समुंड जी तशबीह, यानी जेको हिनखे उपमा ॾेई वई आहे, संसार रूपी समुंदर, इहो ईअं ई कोन चयो वियो आहे, इन जे करे ई हिनखे चयो वियो आहे। इन ॾींहुं उन ॾींहुं सॼी राति मुंहिंजो मनु लॻातार भटकी रहियो हो। शीशे जे चिमनी घणो गरम थियण करे छिड़की पवंदी आहे न। चयसि शीशो अगरि वधीक गरम थी वेंदो आहे त उहो छिड़की पवंदो आहे, यानी टुटी पवंदो आहे। मुंहिंजो हाल बि अहिड़ो ई थियो। प्रभात जी पहर में उथियसि ऐं धीरे धीरे महण वारो दरवाज़ो खोलियो। नदीअ खां
गहरो परे कान हुई। सोचम हाणे ॿिनि पलनि में समूरी आग शांत थी वेंदी। नदी खे ॾिसे थी, सोचे थी कि ॿिनि पलनि में मुंहिंजी आग शांत थी वेंदी। मां रिश्ते ते पहुतसि। मस्त काशीअ जे घर जो दरवाज़ो खुलियो। उजालो थी चुको हो, इन करे दर ते बीठल शख़्स मूंखे चङी तरह ॾिसी सघियो हूंदो। आहिस्ते आहिस्ते उहो शख़्स वेझो आयो। जॾहिं उहो शख़्स वेझो आयो तॾहिं मां सुञाणे वियसि त इहो शख़्स काशी ई आहे। मूं ॾांहुं ॾिसी चयाईं, केॾांहुं पई वञी पुट? हीअ त मिठी निंड जो वक़्तु आहे। चयसि, हीअ त निंड करण जो वक़्तु आहे, तूं एॾो सवेर सवेर केॾांहुं पई वञी? मां किथे वञी रही हुअसि, हिन संसार खां दूरि, पर काशी खे इहो कीअं ॿुधायां? केतिरी न ॾबुरी थी वई आहे, यानी कमज़ोर थी वई आहे। केतिरी न ॾबुरी थी वई आहीं पुट। उहो चयसि, केतिरी त कमज़ोर थी वई आहीं, हुनखे थी चएसि। मुंहिंजे पुट जे हथ फेरींदे काशीअ चयो, मुंहिंजी पुठ ते हथु फेरींदे, यानी हुनजी पुठ ते हथु फेरींदे हुनखे सहलाईंदे हुन काशीअ चयईंसि, माण्हू घटि में पची रहियो हुजे ऐं पोइ थधी हवा जो झूटो लॻे, ईअं महसूसु कयमि। चयसि थो कि माण्हू घटि में पची वियो, चयसि थो कि हुजे ऐं पोइ थधी हवा जो झोंको महसूसु कयमि, यानी वियो हुजे ऐं पोइ थधी हवा जो झोंको लॻे, ईअं महसूसु कयमि। कॾहिं आई आहीं? पुछोमांसि। हुन खां पुछेसि थी कि तूं हिते कॾहिं आई आहीं? चयसि थी, कल्ह राति जो आई आहियां। सोचमि तोखे हिकु दफ़ो ॾिठां, कि तोखे ॾिसण लाइ आई आहियां। मोटर ख़राब थी पई आहे न, त जेकर सांझी जो ई अची पहुचा हा। चयसि, गाॾी ख़राब थी वई, न त मां शाम जो ई अची वञा हा। मुंहिंजो हथु पकिड़े मूंखे पंहिंजे घरु वठी वेंदे चयाईं, नदी ऐं काशी। नदीअ जो हू शीतल जल, काशीअ जे हथ जो हू गरम छुहाव। चयसि, नदीअ जो जल जो शीतल ऐं काशीअ जे हथ जो गरम छुहाव। नदीअ ते हिन वक़्तु बि न सॼी हूंदी अञा। इन ख़ौफ़नाक सांत खे काशीअ जो प्यार भरिया लफ़्ज़ केतिरो न आनंद था ॾियनि। ॿिए कंहिं लाइ न, त काशीअ लाइ ई सही मूंखे जीअणु खपे, ईअं महसूसु करणु लॻसि। हूअ वेही पे आपघात करण। हुन सोचे कि पंहिंजी ज़िंदगी ख़तमु करे छॾियां, पर जेको काशीअ हुन सां व्यवहार कयो, प्यार भरियो, उनखे ॾिसी करे उनजे मन में हिकु जीअण जी तमन्ना जागी कि ॿिए कंहिंजे लाइ न, हिन काशीअ जे लाइ ई मां जियां। काशीअ लाइ ई सही मूंखे जीअणु खपे, ईअं महसूसु करणु लॻी। काशी मूंखे अंदरि वठी विहारियो, आङुरियूं मोड़े मुंहुं तां सदिके वेही ऐं पीड़ा बीड़ा टरी इहो मंत्र उचारियईं, वेचारी ॿुढड़ी, सुठो थियो मुंहिंजी पीड़ा जे खेसि उन वक़्तु ख़बर न हुई, पर चयसि कि हुन अंदरि वठी पीड़ा बीड़ा टरे इहो करे हिकु मंत्र पढ़ियईंसि। पर इहे चए थी कि मुंहिंजे जेका मन जी पीड़ा हुई न, उनखे ख़बर ई न हुई अंदरां। काशी अंदरि वञी हिकु हड़ खणी आई, उहा खोले उन मां ही जबलो कढियईं। ही छा आहे? मूं अजब विचां पुछो। हिन ॿुढड़ीअ खां छो पई लॼ करी? पुट, तुंहिंजो भाउ ओचितो तोखे वठणु आयो, तॾहिं मां ॿुढड़ी सम्झी वियसि तोसां मिली ई वञण वारी हुअसि, पर पुट को मोकल कान मिली। हाणे वठ न पंहिंजे हथनि सां कुरमुरा सेके उन्हनि पैसनि मां वरितो अथमि ही जबलो। हाणे भॻवान खे मां कुझु नथी घुरां, तुंहिंजे राजा खे ई जबलो पाईंदे ॾिसंदी त सुख जूं अखियूं पूरींदसि। चयसि, तुंहिंजे अचण वारी औलाद खे अगरि मां हिनखे जबलो पाए ॾिसंदसि त मुंहिंजी अखियुनि खे, उन खां पोइ ई मां मुंहिंजी अखियूं पूरींदसि। काशीअ जे गले सां गलो लॻाए
रोशनी थियण सां ई मां रुअंदी रहियसि। मूंखे ॾींहं उहा संदसि इहा कल्पना कूड़ी हुई, पर संदसि प्यारु इहो केतिरो न सचो हो। प्यार जो वचन ॾींदड़ उन जे सुहिणीअ पतीअ जीअरो बि प्यारु कोन कयो। चयोसि कि मुंहिंजो जीअरो घोटु न, उन मूंखे ओतिरो प्यारु कोन कयो, लेकिन उन जे शब्दनि में, उन जे हुन में जेको प्यारु हो। इन जबले लाइ ॾिसां थी त जीअण जी तमन्ना थी थिए। समती अॻिते कुझु बि न चई कान सघी। संदसि पुठ ते हथु फेरींदे मुंहुं साम्हूं वारे तलाउ ॾांहुं निहारियो। उन जे नाले मोती तलाउ जो हमेशह मज़ाक़ उॾाईंदी रहियसि, पर हिन वक़्तु उहो बिल्कुलु सार्थक पिए लॻो। ही कहाणी आहे जबले जी। जेको जबलो आहे, जंहिंखे जबले खे ॾिसी करे इंसान खे जीअण जी तमन्ना थी पैदा थिए, या फिर उन जबले जे करे ई हू जेका वही पिए मरण, पर उन काशी खे हू जबलो ॾिनईसि त उन जबले सां उन जे मन में कुझु नयूं उमंगूं पैदा थियूं, नया ख़्याल पैदा थियसि। इन करे उन जबले जे करे उहा बची, ऐं अॼु उन जबले जो राज़ काशीअ जे गुज़रण खां पोइ हिन पंहिंजी मालूबाई जे अॻियां खोलियो हो। हीअ कहाणी हुई जबलो।